बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु वारी हिन क्लास में असां अव्हांखे 10 अहिड़ा ख़ासि असूल ॿुधाईंदासूं जिन्हनि जे बारे में अव्हांखे इल्मु हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं अव्हां शागिर्द आहियो ऐं रेगुलर क्लासिस अटेंड कंदा आहियो त अव्हांखे इन्हनि 10 ख़ासि असूलनि मुतलिक़ इल्मु हुजणु ज़रूरी आहे। त अॼु वारी हिन क्लास में असां स्पेशली शागिर्दनि लाइ 10 अहिड़ा ख़ासि असूल बयानु कंदासूं जिन्हनि ते तव्हां अमल करे अव्हां पंहिंजी पढ़ाई में काफ़ी फ़र्क़ु आणे सघो था। जेतिरो टाइम तव्हां क्लास में ॾियो था उन टाइम में जेतिरो तव्हांखे सिखणु घुरिजे ओतिरो तव्हां सिखी नथा सघो त हिननि 10 असूलनि ते जॾहिं अमल कंदव त इनशाअल्लाह तव्हां ओतिरो ई सिखंदा। त अॼु वारी वीडियो अव्हां जे लाइ काफ़ी हेल्पफुल थियण वारी आहे ऐं हिन वीडियो जे अंदरि असां तव्हांखे 10 अहिड़ा असूल ॿुधाईंदासूं जिन्हनि जे मुतलिक़ असांखे ख़बर त आहे लेकिन उन्हनि जा नुक़सान असांखे ख़बर न आहे। उहे नुक़सान असां 1 बाय 1 करे डिटेल में तव्हांखे अॼु वारी हिन वीडियो में क्लियर कराईंदासूं। त सभ खां पहिरीं असां तव्हांखे इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदासूं त अॼु वारी हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु कहिड़ो आहे। ॾिठो वञे त सिंध में ग़रीब तोड़े अमीर हर तरह जी फैमिलियुनि जा ॿार नंढियुनि वॾियुनि स्कूलनि में कॉलेजनि में यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था। यानी कि हर तबिके जा ॿार कंहिं न कंहिं स्कूल में ज़रूरु पढ़ंदा आहिनि। उन्हनि ॿारनि मां चंद ई ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़हनी होशियार हुजनि था ऐं उहे ॿार अॻियां वधी करे पंहिंजे वालिदैन जो नालो रोशन कंदा आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी कामयाब तरीक़े सां गुज़ारंदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि कामयाब थी सघनि था। त उन्हनि सां ई गॾु वेठल बाक़ी शागिर्द जेके उन्हनि जा क्लासमेट हूंदा आहिनि, क्लास फ्रेंड हूंदा आहिनि, उन्हनि में कुझु शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी में अॻियां नथा निकिरी सघनि। उहे छो नथा निकिरी सघनि? छो जो उन्हनि जा जेके बुनियाद आहिनि, उन्हनि जा जेके हक़ आहिनि उहे स्कूल मां ई ख़तमु थियण शुरू थी वञनि था। त अॼु वारी हिन वीडियो में असां इहो ई डिस्कस कंदासूं त उहे शागिर्द जेके शागिर्द पंहिंजे पाण खे क्लास में 2 शागिर्दनि खां घटि सम्झनि था उन्हनि लाइ इहो स्पेशली वीडियो आहे। जेकॾहिं हिन वीडियो खे कंप्लीट ॾिसी वरितो ऐं इहे 10 असूल यादि करे वरिता ऐं इन्हनि 10 असूलनि ते अमल करणु शुरू करे छॾियो त आउं तव्हांखे 100% गारंटी ॾियां थो त तव्हांजी पढ़ाई में काफ़ी इम्प्रूवमेंट अची वेंदो। त इन्हनि खे 1 बाय 1 डिटेल में सम्झंदासूं। छो जो तालीम हर ॿार जो हक़ आहे ऐं हर ॿार खे घुरिजे त उहे पंहिंजी तालीम ते पूरो लहनि, यानी उन्हनि जो जेको मयार आहे उन्हनि ताईं उहो मयार पहुचणु घुरिजे। त हाणे 1 बाय 1 करे सभिनी खे स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन आउं तव्हांखे हिते हिकु ॻाल्हि क्लियर करे छॾां त जेके बि आउं तव्हांखे 10 असूल ॿुधाईंदुसि इहे 10 असूल चाहे ग़रीब जो ॿारु हुजे चाहे अमीर जो ॿारु हुजे उन खे पंहिंजी पढ़ाई वारी लाइफ में इहे 10 असूल हर जाइ ते मिलंदा रहंदा आहिनि। त इन लाइ आउं तव्हांखे इहो ई चवंदुसि त तव्हां असूलनि ते नोटिस न कजो, असूलनि जा जेके नुक़सान तव्हांखे मिलनि था उन्हनि ते फोकस कजो ऐं इन्हनि नुक़साननि खां बचण जा कुझु तरीक़ेकार आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि, उन्हनि ते तव्हांखे अमल करिणो आहे। त इन लाइ असां 1 बाय 1 करे हाणे स्टार्ट ई कंदा आहियूं। सभ खां पहिरीं नंबर 1 ते जेको असां मेन मसइलो कंदा आहियूं, जेके शागिर्द आहिनि उहे छा कंदा आहिनि उन बाबति ई आहे। ॾिसो, शागिर्दनि खे घुरिजे त पंहिंजो किताब, पंहिंजी कापी, पंहिंजी पेन बर वक़्तु ॿाहिरि कढणु। अच्छा, इन मां छा मुराद? ॾिसो, काफ़ी शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजो मटीरियल ॿाहिरि कढण में कोताही कंदा आहिनि या वरी देरि करे छॾींदा आहिनि, जंहिं कारण उस्ताद पंहिंजो लेक्चर शुरू करे छॾे थो ऐं उहो शागिर्द हर उस्ताद जी ॻाल्हि खां पोयां हूंदो आहे। त तव्हांखे इहो लाज़मी ख़बर हूंदी त जॾहिं बि को बि टीचर क्लास में इंटर थिए थो त क्लास में इंटर थियण खां पोइ उहो 3 खां 4 मिंटनि ताईं बोर्ड मेंटेन कंदो आहे। 3 खां 4 मिंटनि ताईं उहो उस्ताद बोर्ड मेंटेन कंदो आहे। इन दौरान तव्हांखे घुरिजे त तव्हां पंहिंजे जेको टीचर क्लास वठी रहियो आहे उन जो किताब ॿाहिरि कढो। जेकॾहिं उन जी कापी ॿाहिरि कढण जी ज़रूरत आहे त उन जी कापी ॿाहिरि कढो ऐं हिकु पेन ॿाहिरि कढे रखे छॾंदा कयो, ताकी जीअं उस्ताद बोर्ड मेंटेन करण मां फ़ारिग़ थिए ऐं पढ़ाई शुरू करे त तव्हां बि पंहिंजो कमु गॾोगॾु स्टार्ट करे छॾो। जीअं उस्ताद पंहिंजो कमु ख़तमु करे तव्हां बि पंहिंजो कमु ख़तमु करे छॾो। जीअं उस्ताद सम्झाइणु शुरू करे अव्हां पंहिंजी कापी बंदि करे रखे ऐं उस्ताद जी हर ॻाल्हि खे गौर सां ॿुधणु शुरू करे छॾो। इन सां तव्हांखे इहो फ़ाइदो थींदो आहे
त तव्हां उस्ताद जो को बि पॉइंट मिस नथा कयो, जंहिं कारण अव्हांजी पढ़ाई में काफ़ी इम्प्रूवमेंट अची सघे थो। असां ॾिसूं था त काफ़ी ॿार अहिड़ा आहिनि जेके उस्ताद लेक्चर ॾेई रहियो हूंदो आहे लेकिन ॿार लिखी रहिया हूंदा आहिनि, जंहिं कारण उस्ताद जो लेक्चर उहे सम्झी नथा सघनि ऐं उहो टॉपिक उन्हनि जो पूरो सम्झ में नथो अचे। आहिस्ता आहिस्ता उहे पढ़ाई में मिस थियणु लॻनि था। इतां ई ॿारनि जा जेको ॿारनि जो पढ़ाई जो इंट्रस्ट आहे ख़तमु थियणु स्टार्ट थी वञे थो ऐं आहिस्ता आहिस्ता उन्हनि लाइ पढ़ाई मजबूरी बणिजी वञे थी। पढ़ाई में उन्हनि जो को बि इंट्रस्ट नाहे हूंदो। त इन लाइ असां तव्हांखे इहो ई रिकमेंड कंदासूं त जॾहिं टीचर अचे उन खां पहिरीं या जॾहिं टीचर बोर्ड मेंटेन करे रहियो हुजे उन दौरान पंहिंजो जेको बि सामान ॿाहिरि कढणो आहे उहो ॿाहिरि कढे रखो, ताकी तव्हांजो पढ़ाई वारो टाइम बची सघे ऐं उस्ताद जी हर ॻाल्हि तव्हां ताईं टाइम ते पहुची सघे। उन खां पोइ जेको ॿियो नंबर आहे, ॿिए नंबर में असां तव्हांखे इहो ज़रूरु रिकमेंड कंदासूं ऐं इहे ग़लतियूं असांजे मुआशिरे जा जेके बि स्टूडेंट आहिनि ख़ुसूसी सिंध जा इहो ग़लती कंदा रहंदा आहिनि। ग़लती कहिड़ी आहे? पढ़ाई दौरान इज़ाफ़ी शयूं परे करणु। जीअं त मां पाण टीचर आहियां ऐं इहो प्रैक्टिकली ॾिठो आहे, जेका स्टूडेंट हिकु आम मिस्टेक कंदा रहंदा आहिनि जंहिंसां उन्हनि जी पढ़ाई काफ़ी मुतासिर थींदी रहे थी। उहो इहो आहे त पढ़ाई दौरान उहे पंहिंजी जेका डेस्क आहे उन ते इज़ाफ़ी शयूं रखनि था, यानी कि पढ़ाई हली रही आहे, उन्हनि जे साम्हूं इज़ाफ़ी शयूं पियूं आहिनि जेके उन्हनि जे ज़हन खे अट्रैक्ट करे रहियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो पढ़ाई तां रुझान ख़तमु करे रहियूं हूंदियूं आहिनि। त तव्हांखे घुरिजे त जंहिं टाइम तव्हां पढ़ाई कयो था या जंहिं टाइम उस्ताद सम्झाए रहियो आहे उन टाइम वधि खां वधि उस्ताद जेको सब्जेक्ट पढ़ाए पियो उन सब्जेक्ट जो किताब ॿाहिरि कढो जेकॾहिं किताब पढ़े रहिया आहियो, ऐं उन जी जेका फेयर कापी आहे उहो ॿाहिरि कढो। जेकॾहिं फेयर कापी खे चेकिंग कोन्हे या फेयर कापी जो को कमु कोन्हे त आउं तव्हांखे इहो ई रिकमेंड कंदुसि त उन फेयर कापी खे बि ॿाहिरि कढण जी ज़रूरत ई कोन्हे। अव्हां पंहिंजी डेस्क ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो बुक ऐं पेन, वधि खां वधि ॿियो इहो जो तव्हां पंहिंजी रफ कापी कढो बसि, जंहिं ते तव्हां मेन शयूं नोट कंदा अचो बसि। त इन लाइ असां तव्हांखे चवंदासीं ॿाहिरि इज़ाफ़ी शयूं न रखंदा कयो। ऐं पाण रियली लाइफ में ॾिठो आहे त काफ़ी स्टूडेंट खे असां साइंस पढ़ाए रहिया हूंदा आहिनि लेकिन उन्हनि जी डेस्क ते उर्दू जा किताब खुलियल हूंदा आहिनि, सिंधी जा किताब खुलियल हूंदा आहिनि, एक्स्ट्रा कापियूं पियल हूंदियूं आहिनि, एक्स्ट्रा पेन्स पियल हूंदियूं आहिनि, एक्स्ट्रा ॿियूं शयूं पियूं हूंदियूं आहिनि जेके उन्हनि जी पढ़ाई खां उन्हनि खे ई मुतासिर करे रहियूं हूंदियूं आहिनि, लेकिन हू ॿार आहिनि सम्झनि ई नथा। त इन लाइ असां तव्हांखे इहो ई रिकमेंड कंदासूं, जेकॾहिं तव्हां पेरेंट्स आहियो त तव्हां बि पंहिंजी औलाद खे इहो गाइड कयो त जॾहिं तव्हांजी पढ़ाई हली रही हुजे उन दौरान तव्हांखे एक्स्ट्रा शयूं ॿाहिरि कढण जी का बि ज़रूरत नाहे। उन्हनि खे भले अंदरि ई रहण ॾियो, जेको सब्जेक्ट पढ़ी रहिया आहियो उन खे ई ॿाहिरि कढो बसि। अच्छा, इन खां पोइ टे नंबर ते आहे क्लास में पेंसिल जो इस्तेमालु करणु। अच्छा, हीउ कमु असां ग़लति कंदा आहियूं। असांजे ग़लति करण सां असांजे दोस्तनि खे नुक़सानु थींदा आहिनि। जी बिल्कुलु, इहो जेको कमु आहे क्लास में पेंसिल जो इस्तेमालु करणु ज़रूरी आहे। अगरि पेंसिल जो इस्तेमालु कोन था कयूं त कुझु ग़लतियूं थींदियूं आहिनि जेके असांजूं ग़लतियूं ॿिनि माण्हुनि खे तमामु वॾा नुक़सान पहुचाइनि थियूं। उहे कीअं थियूं पहुचाइनि इन ते आउं डिटेल में तव्हांखे क्लियर करायां थो। ॾिसो, जॾहिं असां रफ कापी में लिखी रहिया हूंदा आहियूं ऐं पेन सां लिखी रहिया आहियूं त असां खां का ग़लती थी वञे थी, असां इहो ई सोचंदा आहियूं त असां जॾहिं फेयर कापी ठाहींदासूं इन ग़लती खे दुरुस्त करे वठंदासीं ऐं उन ग़लती खे उते एरर बि कोन ॾींदा आहियूं, अहिड़ो को बि निशान न आहियूं लॻाईंदा जंहिं मां असांखे इन ग़लती जी बाद में आइडेंटिफिकेशन थी सघे या सुञाणप थी सघे। असां जॾहिं ग़लती रफ कापी में करे छॾी, पाण छा कंदा आहियूं, इन ग़लती खे वरी फेयर कापी में लाहे छॾूं था। जॾहिं उहो ग़लती फेयर कापी में अची वई ऐं कंहिं दोस्त उहा कापी अव्हां खां घुरी, जॾहिं तव्हां फेयर कापी पंहिंजे दोस्त खे ॾिनी त दोस्त खे इहो ख़बर नाहे हूंदी त हीअ ग़लती आहे। पोइ दोस्त छा कंदो आहे, पंहिंजा कॉन्सेप्ट उन फेयर कापी मां क्लियर कंदो आहे। उन फेयर कापी में ई तव्हांजी ग़लती हूंदी आहे ऐं उहे दोस्त तव्हांजो उन ग़लती खे पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर करे छॾे थो ऐं बाद में तव्हांजे दोस्त जे जेको ज़हन आहे उन में इहा ग़लती हमेशह लाइ पकी थी वञे थी त इहो ई दुरुस्त आहे, लेकिन हालांकि उते उहो ग़लति हूंदो आहे। त तव्हांखे असां इहो ई रिकमेंड कंदासूं त तव्हां वधि खां वधि ड्यूरिंग द क्लास जॾहिं रफ कापी में कमु कंदा आहियो तंहिं टाइम पेंसिल जो कमु कंदा कयो, छो जो पेंसिल सां तव्हां उन टाइम जेका ग़लती थिए उन खे ॾाहे छॾंदा कयो ताकी तव्हांजी इहा ग़लती ॿिनि खे नुक़सानु न ॾेई सघे ऐं पर्सनली तव्हांखे पाण खे बि कंहिं बि तरह जो नुक़सानु न ॾेई सघे। छो जो पेपरनि में बि काफ़ी ॿार इहो ई ग़लती लिखी अची वेंदा आहिनि जंहिंमां काफ़ी मार्क्स कटिजी वञनि था ऐं ॿारनि जो रिज़ल्ट बि बहितरीनु कोन थो अचे।
त असां इहो ई तव्हांखे रिकमेंड कंदासूं त पेंसिल जो इस्तेमालु कंदा कयो। ॿियो वरी जेकॾहिं तव्हां पेंसिल जो इस्तेमालु नथा करे सघो, जिते तव्हांजी ग़लती आहे न उते को अहिड़ो निशान ॾींदा कयो जंहिं निशान खे तव्हां बाद में ॾिसी तव्हांखे इहो सम्झ अची वञे या इहो यादि अची वञे त हिते मुंहिंजी ही ग़लती थियल आहे। क्लियर आहे? त उमेद कंदा आहियां तव्हांखे इहे 3 ऑप्शन समझ में अची विया हूंदा त क्लास में ही 3 स्टेप ज़रूरु हुजणु घुरिजनि। ॾिसो, ही कॉमन स्टेप्स आहिनि जेके असांखे हर क्लास में, चाहे गवर्नमेंट जा स्कूल हुजनि, चाहे प्राइवेट हुजनि, चाहे सेफ जा हुजनि, के बि स्कूल हुजनि, उन्हनि सभिनी स्कूलनि में असांखे इहो माहौल ज़रूरु मिलंदो आहे। त असांखे घुरिजे त पंहिंजे इन माहौल खे बहितर कयूं ऐं असांजी जेका पढ़ाई आहे उन खे वधि खां वधि बहितर बणाए सघूं। इन खां पोइ चौथे नंबर ते असां वटि आहे उस्ताद जी हर ॻाल्हि गौर सां ॿुधणु। मेन ॻाल्हि हूंदी आहे उस्ताद जी ॻाल्हि खे गौर सां ॿुधणु। ॾिसो, जॾहिं उस्ताद तव्हांखे कुझु सम्झाए रहियो हुजे, लिखत खां पोइ लाज़मी उस्ताद तव्हांखे लेक्चर ॾींदो, यानी कि तव्हांखे उन जेको टॉपिक लिखायो उन मुतालिक़ सम्झाइणु शुरू कंदो। जॾहिं उस्ताद तव्हांखे का बि ॻाल्हि सम्झाए रहियो हुजे त उन दौरान तव्हां कोशिशि कयो त लिखो न, उन टाइम तव्हांखे उस्ताद जी ॻाल्हि खे ॿुधणो आहे। उस्ताद जी ॻाल्हि खे वॾे गौर सां ॿुधो, छो जो उस्ताद तव्हांखे जेके बि कॉन्सेप्ट हूंदा आहिनि उहे सभई लेक्चर में ॿुधाए रहियो हूंदो आहे। लाज़मी न आहे त उस्ताद सभु जा सभु लेक्चर तव्हांखे लिखी ॾे। उस्ताद कुझु घटि लिखंदा आहिनि लेकिन ॿुधाईंदा वधीक आहिनि, छो जो वधीक ॿुधाए तव्हांखे इन खे हर टॉपिक खे डिटेल में क्लियर कराईंदा आहिनि। हाणे जेकॾहिं एतिरो एक्सप्लेन जेतिरो कनि था ओतिरो लिखनि, एतिरो पॉसिबल न आहे, त इन लाइ हू मेन शयूं लिखंदा आहिनि लेकिन कॉन्सेप्ट सॼो क्लियर कराईंदा आहिनि। त इन लाइ तव्हां खां जेकॾहिं उस्ताद जी का बि हिकु ॻाल्हि मिस थी वई त सॼो लेक्चर सम्झ नथो अची सघे। जॾहिं लेक्चर सम्झ न ईंदो त पूरी क्लास तव्हांजी बोरिंग थियणु शुरू थी वेंदी। जॾहिं तव्हांजी क्लास बोरिंग थियणु शुरू थी वई, तव्हां इहो ई चाहींदा त हितां उस्ताद निकिरे, पोइ कंहिं न कंहिं तरह सां तव्हां पंहिंजो वक़्तु गुज़ारंदा, पोइ लेकिन पढ़ाई में को बि इंट्रस्ट कोन हूंदो। त तव्हांखे असां इहो रिकमेंड कंदासूं त क्लास में जंहिं टाइम वेठा आहियो उन टाइम जेकॾहिं तव्हां कुझु लाइनूं रहनि बि थियूं न लिखण खां, उहे तव्हां छॾे ॾींदा कयो। उस्ताद जी हर ॻाल्हि गौर सां ॿुधो ऐं बाद में पंहिंजे दोस्त खां कापी वठी रहियल जेके बि लाइनूं आहिनि उन्हनि खे लिखी छॾंदा कयो, ताकी तव्हांजो कमु बि पूरो थी वञे, उस्ताद जी ॻाल्हि बि तव्हां गौर सां ॿुधी वठो ऐं जे मक़सद लाइ तव्हां स्कूल में अचो था पढ़ाई हासिलु करणु, उहो तव्हांजो मक़सदु पूरो थी सघे। उमेद कंदो आहियां तव्हांखे इहो चौथों नंबर बि कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो, जेको हिकु स्कूल में वेहण जो असूल आहे। तंहिंखां पोइ आहे 5 नंबर ते का ॻाल्हि सम्झ न अचण ते सवाल पुछणु। अक्सर ॾिसो, शागिर्द इहा ई ग़लती कंदा आहिनि ऐं इन ग़लती जे करे ई ॿारनि जी पढ़ाई मुतासिर थिए थी ऐं ॿार पढ़ाई तां दिलचस्पी ख़तमु करे छॾनि था। बाद में ॿारनि लाइ पढ़ाई ख़ुशी न बल्कि मजबूरी थी वेंदी आहे। घरां ज़बरदस्ती ज़ोरी ॿारनि खे स्कूल ते मोकिलियो वञे थो, ॿार दिलि सां नथा पढ़णु चाहिनि, रोई करे स्कूल वञनि था। छो वञनि था? छो जो उहो ग़लती ॿारनि जी हितां थियणु लॻे थी। ॾिसो, ॿारनि जे ज़हन में 2 शयूं ज़रूरु हूंदियूं आहिनि। हिकिड़ो डपु, यानी कि टीचर मूंखे मारंदो, जॾहिं आउं सबक़ु न यादि करे वियुसि टीचर मूंखे पनिश कंदो। हालांकि ईअं न हुजणु घुरिजे ऐं काफ़ी स्कूलनि में कोन्हे, इहो असांखे तमामु ख़ुशी थिए थी। ॿी ॿारनि जी ॻाल्हि जेको डपु हूंदो आहे त मुंहिंजो क्लास में केरु मज़ाक़ कंदो, ॿी ॻाल्हि इहो हूंदी आहे। ठीकु आहे, हिकिड़ो त ॿार खे मार जो डपु हूंदो आहे, ॿियो वरी ॿार खे ॿिया ॿार खिलंदा इन ॻाल्हि जो डपु हूंदो आहे। ॾिसो, जॾहिं उस्ताद कुझु बि सम्झाए रहियो हुजे, चाहे को बि टॉपिक हुजे, उन टॉपिक में जेकॾहिं तव्हांखे का बि ॻाल्हि सम्झ नथी अचे न, तव्हां पंहिंजा हथ मथे कयो ऐं हथ मथे करण खां पोइ जीअं तव्हांखे उस्ताद परमिशन ॾे उन टाइम तव्हां सवाल पुछंदा कयो। सवाल पुछण में कंहिं बि तरह जी शर्मिंदगी करण जी ज़रूरत कोन्हे। ॾिसो, सवाल पुछो, पंहिंजा कॉन्सेप्ट क्लियर कयो। सवाल ग़लति बि पुछंदा आहियो न, को मसइलो ई कोन्हे, उस्ताद तव्हांखे रिकमेंड कंदो ऐं सही जवाबु ॿुधाईंदो, तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। जॾहिं तव्हां सवाल पुछणु शुरू कया, ऐं तव्हांखे 100% चवंदो आहियां, तव्हांजो जेको कॉन्फिडेंस लेवल आहे उहो बि वधणु शुरू थी वेंदो, उन में काफ़ी इम्प्रूवमेंट अचणु लॻंदो ऐं तव्हां हिकु सुठी मंज़िल ताईं पहुची सघो था। अच्छा, ॿी ॻाल्हि असां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं, जेकॾहिं तव्हां क्लास में सवाल नथा पुछी सघो त घटि में घटि उन्हनि सवालनि खे नोट करे छॾंदा कयो ऐं ॿाहिरि जीअं उस्ताद वञे थो न, पोइ जिते बि तव्हांखे उस्ताद फ्री मिले उन टाइम उस्ताद खे चओ त साईं असां खां हीअ ॻाल्हि सम्झ में कोन आई ऐं असां क्लास में कुझु मजबूरियुनि करे असां पुछी कोन था सघूं, साईं हीअ चंद सवाल आहिनि जिन्हनि मुतलिक़ असांखे आगाह कयो। ऐं उमेद कंदो आहियां त को बि उस्ताद तव्हांखे इनकार कोन कंदो ऐं अव्हांखे इन्हनि सवालनि मुतलिक़ आगाह
कंदो। त तव्हांखे छा करणु घुरिजे, अव्हांखे इहो करणु घुरिजे त जेकॾहिं तव्हांखे का बि ॻाल्हि क्लास में सम्झ नथी अचे त कोशिशि कयो त क्लास में ई पुछो। क्लास में पुछण सां तव्हांजो कॉन्फिडेंस लेवल वधंदो ऐं जेको हेज़िटेशन वारो तव्हांजे अंदरि हेज़िटेशन आहे उहो ख़तमु थियणु स्टार्ट थी वेंदी। त अव्हां सवाल पुछी उन्हनि जा जवाब पका कयो ऐं पढ़ाई में थोरो इंट्रस्ट पैदा कयो। जीअं तव्हां सवाल पुछणु शुरू कंदा तव्हांजी पढ़ाई में बि ऑटोमेटिक इंट्रस्ट अचणु शुरू थी वेंदो। इहो आउं तव्हांखे लिखी ॾियां थो। इन खां पोइ 6 नंबर ते पढ़ाई दौरान ॿिए सां न ॻाल्हाइणु। दैट इज़ मेन जेका असांजी मुआशिरे जे अंदरि प्रॉब्लम आहे उहो इहो ई आहे। असां काफ़ी जायुनि ते ॾिठो आहे जॾहिं उस्ताद का ॻाल्हि सम्झाए रहियो हूंदा आहे त पोयां वेठल जेके शागिर्द हूंदा आहिनि अॻियां त उस्ताद जी नज़र में हूंदा, इन लाइ डप में हू कंहिं सां बि न आहिनि ॻाल्हाईंदा। लेकिन जेके पोयां वेठा हूंदा आहिनि उन्हनि ते त हर तरह सां पढ़ाई जा नुक़सान थी रहिया हूंदा आहिनि। लेकिन तंहिं हूंदे बि उहे ॿार छा था कनि, उहे उस्ताद कुझु सम्झाए रहियो हूंदो आहे त हू वरी ॿिए सां ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि या ॿिए खे इशारा करे रहिया हूंदा आहिनि, ॿिए खे कुझु पेन ॾेई रहिया हूंदा आहिनि। यानी कि उन्हनि जो जेको ज़हन आहे उहो ज़हनी तौरु उस्ताद जी ॻाल्हि ॾांहुं कोन हूंदा आहिनि, क्लास में कोन उहे वेठा हूंदा आहिनि, लेकिन हू पंहिंजे दोस्त सां मुखातिब हूंदा आहिनि। उन्ही शागिर्द जो ई नुक़सानु थी रहियो हूंदो आहे। त तव्हांखे इहो कोशिशि करणु घुरिजे त पढ़ाई दौरान जेतिरो बि तव्हांजो फोकस आहे टोटल फोकस उस्ताद जी ॻाल्हि न हुजे ऐं अव्हांखे ॿिए कंहिंजी तरफ़ नाहे ॾिसणो, ॿिए कंहिंजी तरफ़ तव्हां सां ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे। त वधि खां वधि कोशिशि कयो त पढ़ाई दौरान साइलेंट वेही करे उस्ताद जी ॻाल्हि जेका उहो गौर सां ॿुधो ऐं उन ॻाल्हि ते पूरो फोकस ॾियो, जंहिंसां अव्हांजी पढ़ाई में काफ़ी इम्प्रूवमेंट अची सघे थो, बल्कि ईंदो। ठीकु आहे। ऐं 7 नंबर ते जेको मेन मक़सदु आहे असांजे गवर्नमेंट जे स्कूलनि में, ॿारहाणियुनि जे स्कूलनि में मेन मसइलो हूंदो आहे पाणी जो। छो जो ॾिठो वञे त जेके वॾा प्राइवेट स्कूल आहिनि उते त ॿार पाणी गॾु खणे अचनि था, लेकिन जेके असांजा ॿारहाड़ी जा स्कूल आहिनि या गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उते ॿार पाणी गॾु कोन था खणे अचनि, तक़रीबन खणे अचनि था, लेकिन यानी कि प्राइवेट जे स्कूल जे ॿारनि जी निस्बत जेके सरकारी स्कूलनि में पढ़नि था उहे ॿार पाणी घटि खणे अचनि था। पाणी असांजे ॿारनि जी पढ़ाई खे मुतासिर करण में सभ खां वॾो कारण बणिजे थो। ईअं न आहे त पाणी न पीअणु घुरिजे। ॾिठो वञे त आम नज़र सां ॾिठो वञे त पाणी पीअण में का बि पढ़ाई खे नुक़सानु कोन पियो थिए, लेकिन जेकॾहिं तव्हां हिकु उस्ताद जी जाइ ते वेही करे गौर सां इन ॻाल्हि ते फोकस कंदा, इन ॻाल्हि ते सोच वीचार कंदा त तव्हांजे साम्हूं हज़ारे सवाल अची पैदा थींदा त पाणी जा केॾा नुक़सान आहिनि उहे तव्हांखे पाण ख़बर पइजी वेंदी। उन्हनि मां हिकु लाइन आऊं तव्हांखे ॿुधायां थो जंहिंमां तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो त पाणी जो असांखे केॾो वॾो नुक़सानु थिए थो। असांजे ॿारनि जी पढ़ाई में केॾी वॾी दिलचस्पी ख़तमु करण जे पोयां पाणी जो ई कारण हूंदो आहे। ॾिसो, जॾहिं उस्ताद को लेक्चर ॾेई रहियो आहे, छा करे रहियो आहे, उस्ताद को लेक्चर ॾेई रहियो आहे ऐं ॿार पाणी पीअण जी परमिशन घुरी ॿाहिरि वञे थो। ठीकु आहे। हाणे उस्ताद उन ॿार जो वेट कोन कंदो। उस्ताद छा कंदो, पंहिंजो लेक्चर जारी रखंदो। ॿाहिरि जेको आहे उहो ॿाहिरि वियो, ॿाहिरि वञी पाणी पी फौरी कोन ईंदो आहे। ॿार जॾहिं ॿाहिरि वञे थो उन खे वापसि मोटी क्लास में अचण में घटि 5 खां 6-10 मिंट लॻी वञनि था। इन दौरान उस्ताद जेके बि मेन टॉपिक्स जो पॉइंट हूंदा आहिनि उहे सभु क्लियर कराए वञे थो ऐं उन बाबति ॿार खे का बि ख़बर नाहे हूंदी। यानी कि ॿार हालांकि वियो त पाणी पीअण, लेकिन जॾहिं वापसि मोटी आयो त उन ॿार खां जेके बि पढ़ाई जा मेन टॉपिक हुआ उहे सभु ख़तमु थी विया। उहो ॿार आहे, ॿार एॾा ज़हनी एक्टिव न आहिनि हूंदा ऐं उहे ॿार वरी पंहिंजे दोस्त वटि वेही करे इहो पुछनि ईअं न आहिनि कंदा। बसि जेको छुटो सो छुटो, जेको ॿुधो सो ॿुधो, जेको कोन्हे ॿुधो उहो छुटो, बसि ईअं कंदा आहिनि। उन कारण ॿारनि जा हज़ारे जेके टॉपिक आहिनि न, सभिनी सब्जेक्टनि खे ॾिसो त काफ़ी टॉपिक ॿारनि खां मिस थी वञनि था। जॾहिं अहिड़ा टॉपिक ॿारनि खां मिस थी वञनि था त ऑटोमेटिक ॿारनि जी पढ़ाई में दिलचस्पी घटिजणु शुरू थी वञे थी। छो जो ॾिठो वञे न, जेको बि तव्हांजो टॉपिक सम्झ में नथो अचे न, उहो आहिस्ता आहिस्ता उन बुक मां जेकॾहिं 4 टॉपिक 5 टॉपिक 2 लेसन 3 लेसन सम्झ न आया पोइ उहो बुक बिल्कुलु बोरिंग लॻंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे बुक सम्झ में अचे पियो, तरतीब सां अचे पियो, त तव्हांखे उहो बुक बहितरीनु लॻंदो ऐं अव्हांजो पढ़ाई में इंट्रस्ट बि हूंदो। जेकॾहिं को बि टॉपिक तव्हां खां निकिरी वञे थो, ॿिए ॾींहुं तव्हांखे उन टॉपिक मां उस्ताद कुझु पुछे थो त तव्हांखे कुझु अचे नथो ऐं उन ते तव्हांखे थी सघे थो पनिशमेंट बि मिले जेका न मिलणु घुरिजे
ऐं इन सां तव्हांजी पढ़ाई में खोड़ सारियूं ॿियूं बि मसइला पैदा थियनि था। हिते असां तव्हांखे इन प्रॉब्लम खां बचण जा बि कुझु सोल्यूशन ॿुधाईंदासीं। ॾिसो, कोशिशि कयो त पंहिंजो पाणी गॾु खणे अचो। चाहे पोइ तव्हां वटि अहिड़ो कूलर न आहे जहिड़ो तव्हां हिते स्क्रीन ते ॾिसो पिया, अहिड़ो न आहे न, पोइ तव्हां 20 रुपए वारी जेका पाणी जी बोतल आहे न, उन जो इस्तेमालु हफ़्ते ताईं करे सघो था। उन जो पहिरें दफ़ा मिनरल पाणी वठो, 20 रुपया ख़र्चु कयो, पोइ उन बोतल खे तव्हां 5 जेको आहे सो हफ़्ते ताईं इस्तेमालु करे सघो था। उन खां पोइ ॿिया 20 रुपया तव्हां भरे सघो था। यानी कि 50-60 रुपए में तव्हांजो आराम सां पाणी वारो महीनो निकिरी वेंदो। इन में तव्हांजी पढ़ाई में काफ़ी इम्प्रूवमेंट अची सघे थो। हिकु त इहो आहे, जेकॾहिं तव्हां ईअं बि नथा कयो, छो जो निढी बोतल क्लास में खणे अचण सां कुझु दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके उन्हनि जो मज़ाक़ कंदा आहिनि। इन ॻाल्हि जे करे काफ़ी ॿार उहे बोतलूं कोन खणे ईंदा आहिनि। पोइ उन्हनि ॿारनि खे घुरिजे त तव्हां कोशिशि कयो जंहिं टाइम क्लास हली रही आहे, पाणी पंहिंजे दोस्त खां वठंदा कयो। पाण सां गॾु वेठल जेको क्लास में वेठा उन खां पाणी वठे, उन जो इस्तेमालु कंदा कयो, ताकि तव्हांजी पढ़ाई बची सघे, पढ़ाई में कंहिं बि तरह जो को बि नुक़सानु न थिए। जेकॾहिं तव्हां खां इहो बि नथो थिए त पोइ तव्हां वटि लास्ट ऑप्शन आहे, उहो इहो आहे त तव्हां वेट कयो, सब्र कयो, जीअं क्लास ख़तमु थिए तंहिंखां पोइ ॿाहिरि वञो ऐं पाणी पी ॿी क्लास वठंदा कयो। ईअं तव्हां करे सघो था, यानी कि तव्हां पंहिंजे हथनि सां पंहिंजी पढ़ाई खे बचाए सघो था। हर ॻाल्हि तव्हांखे उस्तादु कोन ॿुधाईंदो, हर ॻाल्हि ते तव्हांखे उस्तादु जेको आहे सो हैंडल कोन कंदो। कुझु ॻाल्हियूं उहे आहिनि जेके असांखे पाण खे बि सोचणियूं आहिनि। ठीकु आहे, उन्हनि में इहे नंढियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं जिन्हनि मुतलिक़ तव्हांखे उस्ताद त ज़रूरु चवंदा हूंदा त तव्हां हींअर न वञो, लेकिन उस्ताद बि केतिरो रोके ऐं केतिरनि खे रोके, त इन लाइ कुझु ॻाल्हियूं असांखे बि सोचणु घुरिजनि। अच्छा, इन खां पोइ नंबर 8 ते आहे सवाल जो जवाबु ॾियणु। दैट इज़ मेन प्रॉब्लम। सवाल जो जवाबु ॾियणु असां वटि मेन प्रॉब्लम आहे। असां ॾिठो आहे काफ़ी ॿार अहिड़ा आहिनि जिन्हनि खे सवालनि जा जवाब 100 मां 100% अचनि था, तंहिं बावजूद बि उहे ॿार सवालनि जा जवाब नथा ॾियनि। इहो छो आहे? इहो इन लाइ हूंदो आहे जो ॿारनि में जेको कॉन्फिडेंस लेवल आहे उहो घटि हूंदो आहे, ॿारनि जे अंदरि हेज़िटेशन हूंदी आहे, ॿार ॿिनि ॿारनि साम्हूं ॻाल्हाए कोन था सघनि। इन कारण उहे ई ॿार असांखे सवालनि जा जवाब नथा ॾियनि। इन लाइ असां तव्हां सां इहो रिकमेंड कंदासूं त ॾिसो, जॾहिं तव्हां क्लास में वेठा आहियो त उन टाइम तव्हां सभिनी खे हैंडल करण जो कमु क्लास वारे जो हूंदो आहे, जेको क्लास टीचर वठे पियो। त तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन खां हेज़िटेट थी सघो था, हालांकि थियणु न घुरिजे, लेकिन जेकॾहिं तव्हां कुझु बि कयो पिया ओतिरे ताईं, लेकिन जेके क्लास में वेठा आहिनि न, उन्हनि खां तव्हांखे कंहिं बि तरह जो हेज़िटेट थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। त तव्हां कोशिशि कयो त हर सवाल जो जवाबु ॾींदा कयो। जेकॾहिं सवाल जो जवाबु तव्हांखे ख़बर बि न आहे न, तॾहिं बि ट्राए कंदा कयो, छो जो ट्राए कंदा त तव्हां भले ग़लति जवाबु ॿुधायो, लेकिन उन जो दुरुस्त जवाबु बदिले में तव्हांखे उस्ताद ज़रूरु ॿुधाईंदो। यानी कि हीअ अहिड़ी जाइ आहे जिते तव्हां इन्वेस्ट कयो, तव्हांखे प्रॉफिट ई प्रॉफिट आहे। यानी कि जेकॾहिं तव्हां ग़लति ॻाल्हायो था, सही ॻाल्हायो था, पोइ बि तव्हांखे फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। सही ॻाल्हायो था त उन जा हज़ारे फ़ाइदा आहिनि, लेकिन जेकॾहिं तव्हां ग़लति बि ॻाल्हायो था न, तॾहिं बि तव्हांखे फ़ाइदो आहे। यानी कि ॿिन्ही पासां तव्हांखे फ़ाइदो थिए थो। इन लाइ तव्हांखे असां 8 असूल में इहो ई चवंदासीं त क्लास में सवाल कंदा कयो। अच्छा, जेकॾहिं सवाल करण जा तव्हांजो जेको लेवल आहे सफ़ा डाउन आहे, त तव्हां कोशिशि कयो तव्हां पहिरीं उन्हनि उस्तादनि खे सवालनि जा जवाबु ॾियण जी कोशिशि कयो जेके उस्ताद तव्हां सां थोरो घणो कंप्रोमाइज़ कंदा हुजनि, तव्हां सां फ्री हुजनि। ठीकु आहे, त पहिरीं उन्हनि उस्तादनि खे जवाबु ॾियणु शुरू कयो। चाहे हिकिड़े ॾींहुं हिकिड़े सवाल जो जवाबु ॾिनो, वरी आहिस्ता आहिस्ता पंहिंजे लेवल खे डेवलप कयो, आहिस्ता आहिस्ता पंहिंजे लेवल खे जेको आहे सो इनक्रीज़ करे पंहिंजो जेको हेज़िटेट आहे उन खे ख़तमु कयो। यकदमि अचानक का बि शइ कोन थींदी आहे, ऐं असां तव्हांखे ईअं बि कोन था चऊं त अव्हां पंहिंजी हर शइ अचानक कयो, यकदमि कयो। भले आहिस्ता आहिस्ता कयो, तव्हांखे 1 महीनो लॻे थो, 2 महीना लॻनि था, लेकिन तव्हांखे इहो जेको हेज़िटेट वारो सिस्टम आहे उन खे पंहिंजे अंदरां ख़तमु करिणो आहे ऐं अॻियां वधिणो आहे, हर सवाल जो जवाबु ॾियणो आहे। 9 नंबर ते आहे क्लास में अजायो वक़्तु न विञाइणु। असां वटि जेके स्कूल आहिनि उन्हनि में ॾिठो वञे त काफ़ी ॿार उहे हूंदा आहिनि जिन्हनि जा क्लास वर्क रहियल हूंदा आहिनि, जिन्हनि जूं फेयर कापियूं रहियल हूंदियूं आहिनि, जिन्हनि खे के बि टॉपिक क्लियर न आहिनि हूंदा, लेकिन तंहिं बावजूद बि अगरि उन्हनि शागिर्दनि खे 5 मिंट बि मिलनि था न, उहे 5 मिंट बि पंहिंजे दोस्तनि में वेही करे अजायूं ॻाल्हियूं करे पंहिंजा 5 मिंट विञायो छॾनि था। त अहिड़नि जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे असां इहो रिकमेंड कंदासूं त पंहिंजी जेको क्लास आहे न
उन क्लास में अजायो वक़्तु न विञाईंदा कयो ऐं वक़्त जो तव्हां ख़्यालु रखंदा कयो ताकि तव्हांजी पढ़ाई कंहिं बि तरह सां मुतासिर न थी सघे। जेके बि तव्हांखे अधु कलाकु मिले थो, 10 मिंट मिलनि था, 15 मिंट फ्री जा मिलनि था, तव्हां कोशिशि कयो उन्हनि 15 मिंटनि में पंहिंजूं फेयर कापियूं कंप्लीट कयो। पंहिंजा जेके टॉपिक यादि कोन्हे उन्हनि खे यादि करण जी कोशिशि कयो ऐं जेको तव्हांखे क्लास वर्क मिले थो, होमवर्क मिले थो, असाइनमेंट मिले थी, जेको बि कमु मिले थो उन खे तव्हां करण जी कोशिशि कंदा कयो। ठीकु आहे, त तव्हांखे कंहिं बि तरह सां क्लास में अजायो वक़्तु विञाइण जी ज़रूरत न आहे, छो जो असां क्लास में ईंदा ई पढ़णु आहियूं ऐं पढ़ाई वारे दौरान असांखे अजायो वक़्तु विञाइण जी ज़रूरत बि कोन्हे। त असांखे कोशिशि करणु घुरिजे त इहे 3 खां 4 कलाक जेके असां स्कूल में अचूं था उन दौरान असां कंहिं बि दोस्त सां न ॻाल्हायूं, उहे असां ॿाहिरि बि वञी ॻाल्हाए सघूं था, लेकिन ॿाहिरि असां इहे कमु हरू भरू कोन कंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां पोइ नंबर 10 ते आहे लास्ट में क्लास वर्क। क्लास वर्क तमामु ज़रूरी आहे, काफ़ी इम्पोर्टेंट आहे एवरी स्टूडेंट लाइ, हर हिकु शागिर्द लाइ, छो जो क्लास वर्क करण में काफ़ी फ़ाइदा थींदा आहिनि। अच्छा, पहिरीं ॻाल्हि त क्लास वर्क करण में इहो फ़ाइदो थींदो आहे त तव्हांजी जेका हैंड राइटिंग आहे उहो सुठी थींदी आहे। ॿियो, तव्हांजी जेका राइटिंग स्किल आहे उन में बि काफ़ी बहितरी ईंदी आहे। उन खां पोइ तव्हांजी जेका मिस्टेक एरर जेका हूंदी आहे, ग़लतियूं करणु, यानी कि हिकु लफ़्ज़ जे अंदरि ग़लती जो हुजणु, उन में बि काफ़ी इम्प्रूवमेंट ईंदो आहे। तंहिंखां पोइ जेको क्लास में कमु मिले थो, क्लास में कमु करण सां तव्हांजो जेको ज़हनी सलाहियत आहे उहो बि वधंदी आहे। क्लास जो जेको कमु आहे उहो करे ॾेखारण सां उस्ताद बि तव्हां सां अट्रैक्ट हूंदो आहे ऐं ॿियो वरी जेको क्लासमेट आहिनि उन्हनि खे बि तव्हांजी इन महिनत ते फ़ख़्रु थियणु स्टार्ट थींदो आहे। अच्छा, कोशिशि कयो त क्लास वर्क दौरान तव्हां ॿिए जी नक़ल, ॿिए जी कॉपी न कंदा कयो, छो जो हर जाइ ते तव्हां सां उहो दोस्त गॾु कोन हूंदो। केतिरे ताईं तव्हां उन्हनि जी नक़ल कंदा, केतिरे ताईं तव्हां उन्हनि जी कॉपी कंदा। कुझु जायूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते तव्हां बिल्कुलु अकेला थी वेंदा। जॾहिं तव्हां बिल्कुलु अकेला थी वेंदा त तव्हां को बि कमु नथा करे सघो। इन लाइ असां तव्हांखे इहो ई चवंदासूं त ॾिसो, तव्हां जेको क्लास वर्क कंदा आहियो उहो पंहिंजो पाण कंदा कयो ऐं उन में वधि खां वधि तव्हां पंहिंजो ई ज़हन इस्तेमालु कंदा कयो, ॿिए ॾांहुं ॾिसण जी का बि ज़रूरत नाहे। उमेदु कंदो आहियां त हीअ जेके असां तव्हांखे 10 असूल ॿुधाया, इन्हनि 10 असूलनि जे तव्हांखे कुझु न कुझु फ़ाइदो थींदो। जेकॾहिं इन्हनि 10 असूलनि जे हर हिकु असूल ते तव्हां अमल कयो था, जीअं ऐं तव्हांखे 10 तरीक़ेकार ॿुधाया आहिनि, जेकॾहिं तव्हां इन्हनि 10 तरीक़नि ते कमु कयो था, 100 मां 100% इन्हनि ते वर्क कयो था, ऐं तव्हांखे चैलेंज थो ॾियां, तव्हांजी पढ़ाई में इम्प्रूवमेंट ईंदो। जेकॾहिं इन्हनि मां कंहिं हिक खे बि तव्हां छॾे ॾिनो न, पोइ बि तव्हांजी पढ़ाई में जेको इम्प्रूवमेंट अचणु घुरिजे उहो कोन थो अची सघे। इन लाइ असां तव्हांखे इहो ई चवंदासीं, इन्हनि जेके क़ानूनी आहिनि, अमल आहिनि, इन्हनि ते अमल कंदा कयो। ही बेसिक शयूं आहिनि, ही उहे माहौल वारियूं शयूं आहिनि जेके असांखे हर स्कूल में मिलनि थियूं। इन लाइ असां तव्हांखे इन्हनि शयुनि मुतलिक़ ॿुधायो आहे, छो जो हीअ असांखे हर जाइ ते मिलनि थियूं। त उमेदु कंदो आहियां इहो नंढड़ी वीडियो हुई, लेकिन तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। असांखे सपोर्ट करण लाइ या असांजी हौसला अफ़ज़ाई करण लाइ वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो। इनशाअल्लाह हाणे असां तव्हां सां हिकु न्यू वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं ॾियो असांखे इजाज़त। अल्लाह निगहबान।